जेको पंहिंजे फ़न में कारीगर हूंदो उहो कॾहिं बि ओज़ार जो उज़ुर न ॾींदो, छाकाणि त हू वक़्त जी वैल्यू, वक़्त जो क़दुरु बख़ूबीअ ॼाणे थो। हू जेकॾहिं ओज़ार जॾो सॾो थी वञेसि त उन खे अटव सटव करे जुगाड़ सुगाड़ करे महल टिपाए वेंदो। काफ़ी दफ़ा ॾिठो अथऊं त राज़नि वटि मारो न हूंदो आहे या मारो भॼी पवंदो अथनि त पंहिंजे जुतीअ जे पादर सां बि लेपो ॾेई लिंबी ऐं हलिया वेंदा आहिनि। पर इन जे उबतड़ जेकॾहिं कंहिं अणॼाण सां पालो पइजी वञे त हू न रुॻो औज़ारनि जा उज़र ॾींदो, पर मुख़्तलिफ़ हीलनि बहाननि सां कम खां लवाईंदो, नटाईंदो, लहराईंदो, छाकाणि त हू अणॼाण आहे वक़्त जे क़दुरु ऐं क़ीमत खां। तंहिंजे करे हू लवाए थो, हू लहराए थो ऐं कम में ओतिरी दिलचस्पी नथो वठे जेतिरी खेसि वठणु जुगाए। लतीफ़ साईं हिन सिलसिले में असांजो सूंहं थी चवे त भॻो ई भेर jansen रतो रास थिए। ही सुर कापायतीअ जो बैत आहे जंहिंमें लतीफ़ साईं कतण वारीअ सां मुखातिब थी ऐं खेसि चवे त भॻो ई भेर। जेकॾहिं चरखो भॼी पियो आहे, किथां उखली पियो आहे, कल्ह ख़राबु थी वई आहे, मशीन ख़राबु आहे, त उन जो उज़ुर ॾेई पंहिंजी वक़्त जी घड़ी न विञाए, पर तूं पंहिंजे कतण जी कर, तोखे कमु करिणो आहे, छाकाणि त वक़्त जी वॾी वैल्यू हूंदी आहे। इहो वक़्तु तो वटि लिमिटेड आहे। jansen रतो रास थिए, जेसी ताईं नऊं ठही रास थी तो ताईं पुॼे, तेसी ताईं तूं वक़्त जी वेर न विञाए, वक़्त जी साथ न विञाए। बुरीअ बेकारीअ से हारी हॾ महेर। बेकारपण यानी कंहिं धंधे सां न हुजणु, इहो ॾाढो ख़राबु अथई। इन खां बच ऐं जेकर ईअं करे पंहिंजो हॾु हेराई वांदे वेहण ते त पोइ तुंहिंजो को बि मददगार न थींदो। कत कतंदो केरु नए सी न ॼाणिजे। तुंहिंजी वेर आहे, तुंहिंजी इहा घड़ी आहे, तोखे लिमिटेड टाइम मिलियल आहे जंहिंमें पल जो बि इज़ाफ़ो वधीक न थींदो। तंहिंजे करे पंहिंजो वक़्तु न विञाए। इहो इंतज़ारु न कर त कल्ह ख़राबु थी पई आहे, मशीन ख़राबु थी पई आहे, इहा जेसीं ठही अचे, जुड़ी रास थी मूं ताईं अचे, पोइ धंधे सां लॻंदुसि, ईअं न थींदो। तूं पंहिंजी वेर न विञाए, पंहिंजी घड़ी न विञाए। जहिड़ो तुंहिंजो हाल आहे, जीअं तोखे अचे थो, अटव सटव करे पंहिंजे वक़्त जी घड़ी टिपाए वञ, महल करे वञ, छाकाणि त हीउ वक़्तु तुंहिंजो वेंदो हलियो त इहो वरी तो वटि वापसि न ईंदो। ऐं हिते तूं हिन ज़माने में आहीं त के असाइनमेंटूं, के ज़िमेदारियूं खणी आयो आहीं। मुस्तक़बिल जा माण्हू जॾहिं तुंहिंजे किरदार ते सोचींदा त जेकर की कयो हूंदी त तुंहिंजो पोयंर मरकंदो, जेकर न त न रुॻो तुंहिंजो पोयंर लॼी थींदो, पर तारीख़ तो ते खिलंदी। तंहिंजे करे बहितर आहे त पंहिंजो मुस्तक़बिल बचाए ऐं हीअ वक़्त जी घड़ी जेका तो वटि आहे उहा कैश करे वञ। भॻो ई भेर jansen रतो रास थिए, बुरीअ बेकारीअ से हारी हॾ महेर। कत कतंदो केरु नए सी न ॼाणिजे।